जिन दिन असां अॼु तव्हांखे इस्लाम कोट शहर जो मंज़र ॾेखारींदासीं, मुख़्तलिफ़ गलियूं घटियूं ॾेखारींदासीं। हीअ इस्लाम कोट प्रेस क्लब आहे। असां साॻी इन रोड ते जेके ॾिसंदासीं त तव्हांखे निमनि जा घाटा जेके वण आहिनि उहे नज़र ईंदा। हीअ जेके वण आहिनि इहो उन वक़्त जे चेयरमैन मुखी सेठ निहालचंद जे हथ जा पोखियल हीअ निमनि जा वण आहिनि जेको तव्हांखे इंतिहाई ख़ूबसूरत लॻंदे नज़र ईंदा। छो त इस्पताल ॾांहुं हीअ रोड वेंदड़ आहे। इस्लाम कोट प्रेस क्लब खां अॻिते तमामु हिकिड़ा ख़ूबसूरत वण पोखियल आहिनि ऐं हिते वणनि जी जॾहिं गर्मी जी मौसम हूंदी आहे त हिते ही गाॾियूं तव्हांखे बीठल नज़र अची रहियूं आहिनि। उन सां गॾोगॾु हिन पाड़े जा जेके रहवासी आहिनि उहे बि सख़्तु गर्मी मां जेका से तंग थियण बैदि हिननि वणनि हेठि वेंदा आहिनि। असां अॻिते बि हली तव्हांखे इस्लाम कोट शहर जी मुख़्तलिफ़ मार्केट आहे उन जो बि दौरो करायूं था त इस्लाम कोट शहर तव्हांखे ॾेखारियूं था। अचो त इस्लाम कोट शहर जी हिकिड़ी ॿी जेका से रोड वञे पियो उन जो तव्हांखे मंज़र ॾेखारियूं। जी नेशनल बैंक इस्लाम कोट आहे जेको तव्हां ॾिसो पिया इन खां उन साम्हूं जेका अॻिते रोड वञे पियो इहा रोड टाउन कमेटी तरफ़ वञे थो ऐं अॻियां हली इन जो रोड जेको मिठी तरफ़ जेका अॻिते निकिरंदो। असां ॿियो जेको शहर जो रुख आहे, ॿियो जेको रोड आहे उहो तव्हांखे ॾेखारियूं था। अचो त उहो ॾिसूं। निमनि जी जेकॾहिं ॻाल्हि कंदासीं त इस्लाम कोट शहर ख़ासि करे निमनि जे करे मशहूरु आहे। छो त इस्लाम कोट खे निमनि जो शहर बि सॾियो वेंदो आहे। हीअ निमनि जा जेके वण आहिनि तव्हां ॾिसंदव त जे हेठि गाॾियूं बि बीठल आहिनि ऐं गर्मी जा जेके सतायल माण्हू आहिनि उहे निमनि हेठि रहनि था। वॾे अरसे खां जेका हीअ निम पोखियल आहिनि हिन खे काफ़ी साल गुज़री विया आहिनि। हूअं त काफ़ी वण वढिजी जेका तबाह थी विया आहिनि पर हिन वक़्तु अञा ताईं हीअ जेके मुखी सेठ निहालचंद जे हथ जा जेके पोखियल वण उहे इस्लाम कोट प्रेस क्लब ऐं इस्पताल